खबरें सिलसिले ज़रिए ख़बर शेयर कंदासीं किरायत जी हाल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सिंध पारां मुतालबा मञण जे लाइ सिंध सेक्रेटरी पॉपुलेशन वेलफेयर डेवलपमेंट जे ऑफिस जे मेन गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। धरणे में वॾे अंग में औरतुनि जो शामिल, जंहिंजी अॻुवानी चेयरमैन अब्दुल कुदूस शेख, कदीर हुसैन, सईद दोस्त अली शेख, अली काज़ी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। हिन जो चवणु आहे त पॉपुलेशन वेलफेयर डेवलपमेंट अंदरि मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी ऐं उन्हनि ख़िलाफ़ु इंतकाबियूं कार्रवायूं करे उन्हनि जूं जुबरी बदिलियूं कयूं वयूं आहिनि, जेके इंतिहाई मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे। कुल मंटेरियल डेवलपमेंट पॉपुलेशन वेलफेयर डेवलपमेंट ते हटाए वञे, जे इदारे अंदरि रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। असां पंहिंजे मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ जदोजहद करे रहिया आहियूं ऐं पंहिंजा हक़ हासिलु करण ताईं ख़ामोश न वेंदासीं। हिन जो मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते मुलाज़िमनि लाइ अज़ाब बणियल गुलशन मटियारी डिप्टी डब्ल्यू खे हटाए मुलाज़िमनि जा जाइज़ी मुतालबा मञिया वञनि।